चवनि था त सिंध गिदड़नि खाधी आहे, गिदड़नि कान खाधी आहे। ही हुकुमराननि जेके धारियां दलाल आहिनि, ज़ुल्म जी ऐं नाइंसाफ़ी जी हुकूमत हलाइनि था, पर उते थींदड़ नाइंसाफ़ियूं ऐं पंहिंजे हुकूमत संभालींदड़ आहे पंहिंजे दंगनि जी। जॾहिं पाणीअ जो मामिलो आयो कैनालनि जो, त वॾे वज़ीर खां वठी सभु वज़ीर, हुकुमरान, MNA, सेनेटर, सदर पाकिस्तान सभु कूड़ ॻाल्हाईंदा रहिया त कैनाल न पिया ठहनि। पोइ असां ॿिया मीडिया उन्हनि वञी ॾेखारियो अथई मरोट, चोलिस्तान, ग्रेटर थल कैनाल ते कीअं नाइंसाफ़ी थी रही आहे। हिते अॼु वरी ही सिंध जो घोटकी ज़िले में आहियूं, रोही जे इलाइक़े में, जिते पंजाब खां ख़राब पाणी, कड़ो पाणी निकाल करे ऐं लखे एकड़ ज़मीन बर्बाद पई थिए। हू त मरोट पंजाब नज़र न थिया आहिनि, चोलिस्तान नज़र न थिया आयो, या उते वञण लाइ उन्हनि खे झल हुई, पर ही त पंहिंजा दंग आहिनि। हिते हुननि जा ऑफिसर वेठा आहिनि, हुते हुननि जा MPF वेठा आहिनि, MNA वेठा आहिनि। हितां सिंध जो MNA वियल आहे, MPF वियल आहे। उनखे ख़बर नथी पए त सिंध जी लखा एकड़ ज़मीन बर्बाद पई थिए ऐं हिन इलाइक़े में सिम ऐं तबाही पई थिए। छाजे लाइ? उन्हनि मथियनि इलाइक़नि, पंजाब जे इलाइक़नि मां सिम नाला ठाहे ऐं उनजो निकाल जो पाणी ऐं इंडस्ट्रियल पाणी ऐं सभु पाणी, गंदो पाणी मोकिलीनि था। उन करे सिंध जे माण्हुनि खे निशानी था करियूं ऐं हुकूमत खे चऊं था इहो बंदि वधो, गंदे पाणीअ जी एंट्री सिंध में बंदि करियो। ही कड़ो पाणी, असां मिठो पाणी सिंध जो बंदि कनि ऐं अपर रायपेरन या पंजाब में चोलिस्तान ऐं ग्रेटर थल कैनाल जूं स्कीमूं ठहनि ऐं गंदो पाणी असांजे मोकिलीनि। इहा नाइंसाफ़ी क़बूल न आहे।